अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अॼु जे ख़बरनामे सां अवां जो मेज़बान एहसान नारेजो अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कोरोना कमांड एंड कंट्रोल सेंटर जी 2 मई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में कंफर्म कोरोना केसनि जो 18,770 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त सिहतयाब थींदड़नि जो तइदाद 4,715 आहे। ॿिए तरफ़ मरंदड़नि में तशवीशनाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। 432 माण्हू मरण में शामिल आहिनि। ॿिए तरफ़ सिंध सूबे अंदरि 7,102 कोरोना जा मरीज़ आहिनि। पंजाब जे अंदरि 6,854, बलूचिस्तान 1,136, ख़ैबर पख्तूनख्वा 2,907, आज़ाद कश्मीर 66, गिलगित बल्तिस्तान 340 ऐं इस्लामाबाद में 365 केस आहिनि। जॾहिं त दुनिया जे अंदरि कुल मरीज़नि जो अघु 34,26,413, सिहतयाब थींदड़नि जो तइदाद 10,94,014 ऐं जान जी बाज़ी हाराईंदड़नि जो तइदाद 2,40,497 आहे। अहमदपुर मां नादिर हुसैन नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ किंगरी ऐं उन जे परपासे वारनि इलाइक़नि में 40 ॾींहंनि खां मथे लॉकडाउन जे करे ग़रीब ऐं पोरियल तबिके जा मथे ते हथ अची विया आहिनि। इलाइक़े में चोरियुनि जी वाक़िअनि में ॻणती जोगी हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। हिकु तरफ़ हुकूमत कूड़ा ॾटा ॾेई रही आहे त ॿिए तरफ़ सरकार तरफ़ां ऐलानियल राशन बि पंहिंजनि मनपसंदि माण्हुनि में विरहायो पियो वञे। जॾहिं त मुज़ाहिरो कंदड़नि में जेके माण्हू शामिल आहे उन्हनि में इसरार महतलू ऐं इरशाद मल्लाह बेरोज़गारीअ खां तंग थी सूमर जे ॾींहुं डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर अॻियां पंहिंजी पाण खे बाहि ॾेई साण जो चितार ॾिनो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त नोटिस वठी असांखे राशन ॾिनो वञे, ॿी सूरत में असांजे सड़ण जा ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िलई इंतिज़ामिया हूंदी। सकरन मां राजकुमार ओड जी रिपोर्ट मुताबिक़ फाइन कलेक्शन वर्कर्स एक्शन कमेटी सकरन पारां अॼु ॿिए ॾींहुं बि शाहनवाज़ काका, अख्तर रिंद, फैज़ मोहम्मद रिंद ऐं हसन लाखो जी अॻुवाणीअ में साईं जीम सैद चौक खां दरगाह पीर ज़ाकिरीअ ताईं रैली कढी फाइन कलेक्शन ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन 24 वर्करनि जी बरतरफ़ी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। जिस्कम जे तालके सदर मसूद शाह, समाजी अॻुवान मुश्ताक मांझोठी यकजहती तौर रैली में शिरकत कई। अॻुवाननि IG मोटरवे कलीम इमाम ऐं चेयरमैन NHA खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी मुलाज़िमनि खे फौरी तौर बहाल कयो वञे। शिकारपुर मां अब्दुल मालिक सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर ऑफिस शिकारपुर में सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख शिकारपुर में अचानक कोरोना केसनि में वाध अचण खां पोइ हंगामी गॾिजाणी कोठाई, जंहिंमें सभु ज़िलई अमलदार शरीक थिया। इम्तियाज़ शेख चयो त आउं पंहिंजे माण्हुनि जी वार लाइ हिते पहुतो आहियां। वॾे वज़ीर मूंखे शिकारपुर जा इंतिज़ाम संभालण जी हिदायत कई आहे। पब्लिक स्कूल शिकारपुर में आइसोलेशन वार्ड जी गुंजाइश खे वधाए 330 बेडनि ताईं कयो वियो आहे। हुन चयो त शिकारपुर में 1000 किट्स पहुची वियूं आहिनि ऐं ॿियूं बि किट्स पहुचायूं वेंदियूं। अवाम ताउन करे। पिरियालो मां सोबत अली नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ पिरियालो ऐं हुन जे पसकरदाईअ बिंडो फैज़ मोहम्मद नारेजो जे रवासियुनि जा वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां एहसास प्रोग्राम में ऐलानियल 12,000 रक़म फिंगर प्रिंट्स मैच न थियण ऐं केतिरनि जा शनाख़ती कार्ड एक्सपायर हुजण करे रक़म वठण खां माण्हू महरूम रहिजी विया, जंहिं करे ग़रीबनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। मुतासिर ॻोठाणनि मोहम्मद फारूक नारेजो, मोहबली जतोई ऐं ॿियनि उमेद ज़ाहिर कई आहे त हुकूमत नोटिस वठी नादरा जा दफ़्तर खोले नवां शनाख़ती कार्ड रिन्यू कराईंदी ऐं जेको आहे फिंगर प्रिंट्स जे मसइले खे हल कंदी।